जेके ॿी ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में मेहरान यूनिवर्सिटी जे इंतिज़ामी उहिदनि ते उस्तादनि जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अहम ॿुधणी बाबति तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में मेहरान यूनिवर्सिटी जे इंतिज़ामी उहिदनि ते उस्तादनि जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। जी इमाम, इन बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मानू तव्हांखे ॿुधायां त सिंध हाई कोर्ट मेहरान यूनिवर्सिटीअ में इंतिज़ामी उहिदनि ते उस्ताद मुक़ररु करण OPS वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत मेहरान यूनिवर्सिटीअ जे फोकल पर्सन अब्दुल वहीद उमरानी खे सुभाणे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। तव्हांखे ॿुधायां त दरख़्वास्त गुज़ार अब्दुल राव रज़ाक ऐं उन खां अलावा ग़ुलाम परवर जी 2019 वारी दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। मेहरान यूनिवर्सिटीअ में हुन दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त मेहरान यूनिवर्सिटी इंतिज़ामी उहिदनि ते इज़ाफ़ी चार्ज ते उस्ताद मुक़ररु आहिनि। डबल चार्ज उस्तादनि जेके आहिनि उहे हेक जी क्राइटेरिया मुताबिक़ यूनिवर्सिटी में मुक़ररु थींदा आहिनि, पर यूनिवर्सिटीअ जे 18 ऐं 19 जेके ग्रेड जी जेका इंतिज़ामी उहिदे जी चार्ज आहे उहा बि जेको आहे उहो संभाले वेठा आहिनि। 6 सालनि खां उहे मुक़ररु आहिनि, पर लाॻापियल शोबे मां पघारूं बि खणनि था। PhD जो अलाउंस जेको आहे 25,000 बि खणनि था। उन खां अलावा जेको इंतिज़ामी उहिदे जी जेके मरातूं आहिनि उहे बि हासिल करे रहिया आहिनि, पर हिक ई वक़्तु जेके टे माण्हू 4 खां 5 जेके उहिदा वठी उहे जेके फ़ाइदा हासिल करे रहिया आहिनि। अदालती हुकुम बावजूदि मेहरान यूनिवर्सिटी जे इंतिज़ामी उहिदनि तां इज़ाफ़ी चार्ज रखण उस्ताद अञा ताईं न आहिनि हटाया विया। ॿियनि जेके आहिनि उहे शोबनि मां ॿियनि जेके आहिनि डिपार्टमेंट उहे हटाया विया आहिनि, पर उस्तादनि जी इंतिज़ामी उहिदनि ते हुजण करे यूनिवर्सिटी जो तदरीसी अमल जेको आहे सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। दरख़्वास्त वधीक चयो त अदालती हुकुमनि ते OPS उस्ताद मुक़ररु हुजण करे इज़ाफ़ी चार्ज जेके रखंदड़ ऑफिसर उनखे हटाया विया, पर मेहरान यूनिवर्सिटी मां इन ताईं कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी का बि कार्रवाई न आहे थी, जॾहिं त अदालत जेको आहे वकीलनि जा दलील ॿुधण बैदि जेको आहे ज़ाती हैसियत में फोकल पर्सन खे सुभाणे तलब करे वरितो आहे। जी।